चकर खां तुंहिंजी हिकु बि न ॿुधंदो। जेकॾहिं छोकिरी खे हिते आणो अथई न त वञी अदा सां ॻाल्हाए, उन खे चयो त चाकर खान सां ॻाल्हाए। दादले मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, छोकिरी मुंहिंजी आहे, इहो ॼुंडुर छोरो चाकर खान मूंखे ई गाह कोन थो विझे। छोकिरीअ जे वापसीअ जी ॻाल्हि थो कयां त विझे थो मुंहिंजे ॻिचीअ में हथु। हाणे मेहन जो वापारी भाणे आशू खान अचे असांजे न्याणीअ खे छॾाईंदो, चईसि बाबा तुंहिंजो माण्हुनि में छा वञे, वञी को पादा बादा जानवर जो वापारु करे छॾीसि बाबा। तोखां वधीक हिते अदा जी ॿुधंदा आहिनि। ॻाल्हि ईअं वेठी थी करी ॼण तुंहिंजो भाउ अथई न सॼे ॻोठ जो चङो मुड़ुसु हुजे। ॻाल्हाई त ॿुॾी बि कान थी मरी, वेठी थी उनखे टीकरूं ॾी भाणे भाणे। यार बाबा पाण में विढ़ण खां बहितर आहे त अधी खे वापसि आणण जी का वाट ॻोल्हियो। बाक़ी जेकॾहिं तव्हां पाण में विढ़ंदो त मसइलो हल कोन थींदो। अबा पिणे सॼी ज़िंदगी पादर खाधा आहिनि, इन करे ॿिए कंहिंजी ॿुधंदो ई न आहे। वणे तारा गोल तारा, अरे छा माणे अहिड़े नमूने सां ॻाल्हि थी करे ॼणे रूडो सॼे ॻोठ में निंथण को हुजे। यार बाबा इन में बि को शक न आहे, जेको मचिजे थो असांखे पादरणी हलियो थो वञे। अरे छोरा शुक्र कर जो अञा मां ज़िंदा ई सलामत वेठो आहियां। ख़ुदा न ख़ासा जेकॾहिं मूं बुरको मटियो न त पोइ ॻोठ वारा तो पादरणी घर ते कब्ज़ो बि कंदा ऐं लतूं हणी न ॻोठ मां कढंदव ॿाहिरि। ॻाल्हियूं वेठा था कयो मां वई पुटु। मञूं त हिन ॻोठ जो तूं ई चङो मुड़ुसु आहीं। हाणे महिरबानी कर वञ न्याणी खे छॾाए घर वठी अच। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।